असांजे ज़हन में अक्सर एक सवाल पैदा थींदो रहंदो आहे त असीं धरतीअ ते मौजूद रही धरतीअ जी रोटेशन जी स्पीड छो नथा महसूस करे सघूं। इन जो सिंपल जवाब त इहो आहे त छो त धरती असां खां तमामु घणी वॾी आहे ऐं धरतीअ जे भेट में असीं तमामु घणा नंढड़ा आहियूं। इन जे करे असांखे धरतीअ जी रोटेशन वारी मोमेंट महसूस न थींदी आहे। पर आमतौर ते असीं इहो मिसाल ॾींदा आहियूं त जॾहिं असां धरतीअ तां सिज खे ग़ाइब थींदे महसूस कंदा आहियूं, उन लम्हे में असीं नोट कंदासीं त उहो सिज जेको ग़ाइब थिए थो, जंहिं स्पीड सां ग़ाइब थिए थो, असल में उहा रोटेशन जी स्पीड हूंदी आहे। पर हिन वक़्तु असां गूगल अर्थ जे ज़रिए पेरिस जे मथां ज़ूम करे रहिया आहियूं। इहा एफिल टावर जी वीडियो आहे, पर हिन खे अव्हां गोल घुमंदे महसूस करे रहिया आहियो। यानी ही इमेजिस असां सैटेलाइट जे ज़रिए हासिल करे रहिया आहियूं। पर अव्हां नोट करे रहिया हूंदा त धरती रोटेट करे रही आहे। ऐं साॻी रीति असीं वरी ज़ूम आउट करे हिकु ॿी जॻह ते वञी रहिया आहियूं ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो त ही माउंटेन्स आहिनि। ही मैटरहॉर्न जो माउंटेन आहे। जिते बि असां ॾिसी रहिया आहियूं त सभु जो सभु माउंटेन्स जेके धरतीअ जे मथां मौजूदु आहिनि, उहे गोल घुमी रहिया आहिनि। धरतीअ जे मथाशिरे ते मौजूदु जेके बि माउंटेन्स आहिनि, उन्हनि खे असां हिकु दायरे जी सूरत में घुमंदे ॾिसूं था। ही इमेजिस असीं गूगल अर्थ जे ज़रिए सैटेलाइट मां ॾिसी रहिया आहियूं। असां जॾहिं ज़ूम इन करे रहिया हुआसीं त यकीनन अव्हांखे महसूस थियो हूंदो त उन वक़्तु ज़मीन जी रोटेशन जी स्पीड असांखे वधीक महसूस थी रही हुई। पर जॾहिं असां ज़ूम आउट करे आयासीं त असांखे ग्लोब आहिस्ता आहिस्ता मूव थींदे नज़र अची रहियो आहे। हिन क़िस्म जे साइंसी वीडियोज़ खे ॾिसण लाइ अव्हां असांजो चैनल साहत टीवी सब्सक्राइब कयो ऐं हिन क़िस्म जे साइंसी ॼाण वारनि वीडियोज़ खे ॾिसंदा रहो।